एरिया टाउन में भजराह के केस में ज़मानत मंज़ूर थी। जस्कम चेयरमैन सनान कुरैशी ऐं अमजद मैसर आज़ाद थी विया आहिनि। कराची जी दहशतगर्दी अदालत बहरिया टाउन भजराह केस में 147 ॼणनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत सनान कुरैशी, इलाही बख्श ऐं अमजद मैसर समेत 15 ॼणनि जा रिलीज़ ऑर्डर जारी कया। रिलीज़ ऑर्डर मिलण बाद जस्कम चेयरमैन सनान कुरैशी अमजद मैसर खे आज़ाद कयो वियो आहे। जेल मां ॿाहिरि निकिरण ते कारकुननि पारां जस्कम चेयरमैन सनान कुरैशी जी शानदार आजां करे मदस गुलनि जी वर्खा कई वई। नाज़रीन नवाज़ सां ख़बर शेयर कयूं पिया। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत बहरिया टाउन भंजराह केस में ज़मानत मंज़ूर थियण बाद जस्कम चेयरमैन सनान कुरैशी अमजद मैसर आज़ाद थी विया आहिनि। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत बहरिया टाउन भंजराह केस में 147 ॼणनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत सनान कुरैशी, इलाही बख्श ऐं अमजद मैसर समेत 15 ॼणनि जा रिलीज़ ऑर्डर जारी कया, जेकी लांडी जेल इंतज़ामिया वटि पहुचाया विया। रिलीज़ ऑर्डर मिलण बाद जस्कम चेयरमैन सनान कुरैशी अमजद मैसर खे आज़ाद कयो वियो। जेल मां ॿाहिरि निकिरण ते कारकुननि पारां जस्कम चेयरमैन सनान कुरैशी शानदार आजां करे मदस गुलनि जी वर्खा कई वई। नाज़रीन समूरी सूरत हाल के हवाले से हिन वक्त जेल ॿाहिरां मौजूद है सिंध टीवी न्यूज़ मलीर जो रिपोर्टर मीर ज़ुल्फ़कार। जी ज़ुल्फ़कार, इन समूरी सूरत हाल के हवाले से अपडेट कजो असांखे। बहरिया टाउन जे केस में गिरफ्तार थियल जस्कम चेयरमैन सनान कुरैशी ऐं सीनियर वाइस चेयरमैन अमजद मैसर के लांडी जेल में आज़ादी मिली है। तव्हांखे कैमरा जी अक्सा ॾेखारींदासीं त दुल्हन शरनाइन सां जेको आहे जस्कम चेयरमैन के जेको आहे पंहिंजा कारकुन गुलनि जी वर्खाऊं, गुलनि जा हार पाराए, अजरक पाराए जेको आहे उन जो इस्तक़बाल करे रहिया आहिनि। ऐं हींअर जेको आहे जस्कम चेयरमैन ऐं सीनियर वाइस चेयरमैन जेको आहे आज़ादी पंहिंजे लांडी जेल मां माणे पंहिंजे घर रवाना थी रहिया आहिनि। ही कारकुननि जो जेको आहे पुरजोश इस्तक़बाल जेको आहे तव्हांखे ॾेखारींदासीं त ही कारकुननि जो पुरजोश इस्तक़बाल जेको आहे पंहिंजी पार्टी जे चेयरमैन सनान कुरैशी ऐं सीनियर वाइस चेयरमैन जो जेको आहे इस्तक़बाल थी रहियो आहे। तव्हांखे दोनों शरनाइनि सां ॾेखारियूं था त कारकुन हू जेके आहिनि पंहिंजी क़यादत सां मोहबत जो इज़हार करे रहिया आहिनि। ऐं बहरिया टाउन जे जेके केस दाख़िल थिया उन्हनि